पुराणा सियासतदान अॼु बि पुराणी सियासत करे रहिया आहिनि। पुराणनि सियासतदाननि वटि मसइलनि जो हल नाहे, नई खेनि अवाम सां का दिलचस्पी आहे। शांगला में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क में को बि अहिड़ो सियासतदान नाहे जंहिंखे मां पंहिंजो मुख़ालिफ़ समझां। मुंहिंजा हथ साफ़ आहिनि, मुख़ालिफ़ कुझु बि नथा करे सघनि। मुंहिंजा हथ करप्शन खां साफ़ ऐं कंहिंजी रत सां रंगियल नाहिनि। सभिनी सियासतदाननि जो असल चेहरो अवाम साम्हूं अची चुको। अवाम खे बि खेनि सुञाणे वई आहे। अफगानिस्तान आलमी दहशतगर्दनि जो गढ़ बणिजी वियो। अफगानिस्तान मां 23 दहशतगर्द तंज़ीमनि पारां 53 मुल्कनि में दहशतगर्दी करण जो इंकशाफ। एशिया पैसिफिक फोरम जे रिपोर्ट मूजिब अफगानिस्तान ख़िते में दहशतगर्दीअ लाइ दहशतगर्दनि जी माली मदद करे रहियो आहे। अफगानिस्तान मां बि दहशतगर्दी जो निशानो बणजंदड़ मुल्कनि वारी लिस्ट में पाकिस्तान पहिरें नंबर ते आहे। 23 दहशतगर्द तंज़ीमुनि मां 17 दहशतगर्द तंज़ीमूं रुगो पाकिस्तान खे निशानो बणाईंदियूं आहिनि। गैर कानूनी परडेही पाकिस्तान जी सलामती ऐं मईशत खे सख़्त मुतासिर करे रहिया आहिनि। अहिड़नि परडेहिनि खे इज़त सां वापसि मोकिलियो पियो वञे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाक फ़ौज वतन जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजो फ़र्ज़ रत जे आख़िरी फुड़े ताईं निभाईंदी। ISPR मूजिब आर्मी चीफ पेशावर जो दौरो करे ऑफिसर्स ऐं जवाननि सां मुलाक़ात कई। जनरल आसिम मुनीर खे सिक्योरिटी मजमूई सूरत-ए-हाल ते ब्रीफिंग बि ॾिनी वई। पाकिस्तान अफ़गान अमलदारनि जी मुल्क जे कंहिं बि हिसे ते दावा खे रद्द करे छडि॒यो। परडेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त अफ़गान अबूरी हुकूमत जे अमलदारनि जे बयान खे रद्द कयूं था। अफ़गान अमलदारनि जा बयान हक़ीक़तुनि ते ॿधल नाहिनि। कानून लागू कंदड़ इदारा दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहिया आहिनि। गज़ा में का बि जॻह महफ़ूज़ नाहे। गज़ा ते लगातार थींदड़ इसराइली हमलनि जी मज़म्मत करियूं था। पाकिस्तान अलक़दस जे फ़लस्तीननि जो गादीअ वारो शहर बनाइण जो हामी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट FIA खे लतीफ़ खोसा ऐं बुशरा बीबीअ जी मुबैना ऑडियो जी फोरेंसिक कराइण जो हुकुम ॾेई छडि॒यो। दरख़्वास्त जी कापी DG ISI खे बि मोकिलण जी हिदायत। FIA पैमरा ऐं PTA खां जवाब तलब। जस्टिस बाबर सत्तार रिमार्क्स ॾींदे चयो त तव्हां खे ख़बर हुअणु घुर्जे त बिग बॉस सभु कुझु ॿुधी रहियो आहे। DG ISI बि रिपोर्ट ॾे त ऑडियो कंहिं लीज़ कई। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी 11 डिसंबर ताईं मुलतवी कई। इलेक्शन 8 फरवरी 2024 ते ई थींदी। कुझु ॾींहं अंदरि चूंड शेड्यूल जारी कयो वेंदो। शफ़ाफ़ चूंडुनि लाइ मुकमल तौर ते तयार ऐं पुरज़म आहियूं। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त पुरअमन चूंडुनि खे यकीनी बणाईंदासीं। कुझु ॾींहनि अंदरि रिटर्निंग ऑफिसर्स जो ऐलान बि कयो वेंदो। आम चूंडूं 8 फरवरी ते ई थींदियूं। कंहिंखे बि शक न हुअणु घुर्जे। सुध समा वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो त सूबनि सां गॾिजी कम करे रहिया आहियूं। लेवल प्लेइंग फील्ड न मिलण जूं शिकायतूं जमहूरियत जो हिसो आहिनि। चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। मुल्क जे बहितर मुस्तक़बिल लाइ सभिनी खे किरदार अदा करणो पवंदो। कोहाट कैडेट कॉलेज में तक़रीब खे ख़िताब कंदे निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ चयो आहे त पढ़ियल लिखियल नौजवान मुल्की तरक़ीअ जी ज़मानत आहिनि। जदीद तालीम असांजी पहिरीं तरजीह आहे। तालीमी निज़ाम जी कामयाबी में उस्तादनि जो अहम किरदार आहे। कराची जी आयशा मंसिल वारे इलाइक़े में बाहि सबबि मुतासिर थियल शॉपिंग मॉल मां वधीक हिक शख़्स जो लाश हथ सड़ी फौथियल माण्हुनि जो अंग वधी 5 थी वियो। SPCA इमारत जो जाइज़ो वठण बाद शॉपिंग मॉल खे सील करे छडि॒यो। अमलदारनि मूजिब बाहि सबबि 130 दुकान ऐं 74 फ्लैट मुतासिर थिया आहिनि।
निगरान वॾे वज़ीर पारां ॿाहिरि मुतासिर इमारत जो दौरो। मक़बूल बाक़िर चयो त ॿाहिरि लॻण जी जांच करण बाद ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। इमारतुनि जी तामीर बाबति कानून ते अमल कराइण जी कोशिश करे रहिया आहियूं। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत 190 पाउंड करप्शन केस में नामज़द जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾियण वारी कार्रवाई शुरू करे छॾी। जज मोहम्मद बशीर पारां जवाबदार जुल्फी बुखारी, फरद शहज़ादी ऐं ॿियनि जवाबदारनि जी रिहाइशगाह ते इश्तिहार लॻाइण ऐं इलाइक़े में इश्तिहार वॾे वाक़े पढ़ण जी हिदायत करे छॾी। अॻूणो वॾो वज़ीर लियाकत जतोई जीडीए में शामिल। जीडीए अॻवान सदरुद्दीन शाह, गुलाम मुर्तज़ा जतोई, सत्तर अब्बासी ऐं ॿिया बीटो जतोई पहुता। लियाकत जतोई अॻवाननि सां मुलाक़ात बाद साथियुनि समेत जीडीए में शमूलियत जो ऐलान कयो। सदरुद्दीन शाह चयो आहे त सिंध में पीपल्स पार्टी जो मुक़ाबलो कंदासीं। बलोचिस्तान जे सौपतपुर वारे इलाइक़े में धमाको, हिकु पोर इतमार जी वियो। 2 एहलकारनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। रोड जो कमु कंदड़ पोरहेतनि जी कैंप भरिसां थियल धमाके में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि मां साहब खान जागीरानी ऐं सदाम हुसैन खोसो जी हालत ॻणिती जोगी। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़तल केस जी ॿुधणी 12 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। दहशतगर्दी टोड़ अदालत पारां मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तार न थियण ते कावड़ जो इज़हार। पुलिस आगाही ॾिनी त रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कचे में छापा हया पिया वञनि। पुलिस पारां केस में गिरफ़्तार सहूलियतकारनि खे पेश कयो वियो। अदालत वकीलनि जी मोहलत घुरण ते 12 डिसंबर ताईं ॿुधणी मुलतवी कई। सेठार जा भरिसां घर में सुतल औरत खे कंहिं क़तल कयो। पुलिस जांच करण बदिरां केस दाख़िल थियण जो इंतज़ार करण लॻी। मुसमात सरवर ख़ातून खे राति घर में घिड़ी कुहाड़ियुनि जा वार करे क़तल कयो वियो हो। संदसि मुड़ुसु ज़ख़्मी थियो। मक़तूल औरत जे वारसनि जो मामले ते ॻाल्हाइण खां इनकार। पुलिस बि ख़ामोश ई इख़्तियार करे वरिती। ठारू शाह पुलिस पारां गुज़िरियल ॾींहुं मबैना मुक़ाबले में मारियल नौजवान जे वारसनि जो एहतजाज। सदरुद्दीन कलोड़ो जे वारसनि जो कंडियारो में क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। मुज़ाहिरीन चयो त पुलिस नौजवान खे 2 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो हो। खेसि कूड़े मुक़ाबले में मारियो वियो। खैरपुर में शहरियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां शहर में गंदगीअ ख़िलाफ़ एहतजाज। म्यूनिसिपल इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। म्यूनिसिपल इंतज़ामिया ख़िलाफ़ रैली कढी धरणो हयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त म्यूनिसिपल इंतज़ामिया मिठे पाणीअ जी फ़रहामी, सफ़ाई ऐं ॿिया मसइला हल कराइण में नाकाम थी वई आहे। शहर जी सफ़ाई ऐं पाणीअ वारो मसइलो हल कयो वञे। मूमल जी माड़ी समेत सवे ॻोठनि खे घोटकी शहर सां ॻंढींदड़ पुल ड्रही पई। सवे ॻोठनि जो शहर सां राब्तो कटियल। रहवासियुनि पारां पुल ठाहिराइण जो मुतालबो। ऐं इसराइल जे दहशतगर्दी जारी। गज़ा ते इसराइली बमबारीअ खे 2 महीना मुकमल। गज़ा इमारतूं मिटीअ जो ढेर बणिजी वयूं। इसराइल मज़लूम फ़लस्तीननि मथां 50,000 टन खां वधीक धमाकेदार मादो इस्तेमाल करे चुको। शहीद फ़लस्तीननि जो मजमूई अंगु 16,200 खां वधी वियो। लखे माण्हू बेघर।